औरत मार्च 2018 से करना शुरू किया, जिसमें लोग जुड़ना शुरू हुए। आज इसके 14 साल हैं और आज 14 साल पे भी हमारे वही मुतालबात हैं जो आज से 4 साल पहले थे। तो हमारी बेचारगी और हमारी मज़लूमियत का इस बात से अंदाज़ा लगाइए कि आज भी हम सिर्फ ये कहते हैं कि भाई हमारे बच्चों को रेप करना बंद कर दें, हम दफ्तरों में जाएं तो हमें हरासा करना बंद कर दें, सड़क हमारे लिए महफूज बनाएं, पार्क हमारे लिए महफूज बनाएं, यूनिवर्सिटीज़ कॉलेज स्कूल हमारे लिए महफूज बनाएं। अब तो बात यहाँ तक आ गई है कि हमारे घर हमारे लिए महफूज नहीं है। मतलब दादू से आवाज़ आती है 3 साल की बच्ची की, शिकारपुर से आवाज़ आती है एक बच्ची की जिसकी माँ को और उसकी बच्ची को जिनसी ज़्यादती का निशाना बनाया गया। तो ये सारी आवाज़ें हमें ही आती हैं। क्या ये आवाज़ें क्या बनी गाला तक नहीं पहुँचती? क्या ये आवाज़ें जो हैं इस्लामाबाद के डी चौक से आगे बंद हो जाती हैं? तो ये हुक्मरान कर क्या रहे हैं 4 साल से? शेल्टर होम्स होने चाहिए, FIR कटवाने जाएं तो पुलिस स्टेशंस में वो लिए जाएं कि औरत FIR कटवाती है तो उसको नहीं एक्सेप्ट किया जाता है। मुलाज़मत ये है कि हर किस्म का फितरी तशद्दुद ख़त्म किया जाए। आज 8 मार्च है और असां औरतों सब हिते पूरी रिप्रेजेंटेशन है मुख़्तलिफ़ इदारनि जी, कम्यूनिटीज़ जी, मुख़्तलिफ़ फोक्स ऑफ लाइफ में औरतूं हिते जमा थियूं आहिनि। नारा इहे हणनि पियूं त असांखे आज़ादी खपे, आज़ादी असांखे खपे, हू जेकी फितरत असांखे ॾिनी है, जेकी कुदरत असांखे आज़ादी ॾिनी है, हुन आज़ादी जा ही नारा लगन पिया। हिते तव्हांखे ॾिसो नज़र ईंदियूं हूंदियूं हर फोक्स ऑफ लाइफ में औरतूं मौजूद आहिनि। माहीगीर भी आहिनि, नर्सूं भी आहिनि, LHVs भी आहिनि, आम घरेलू औरतूं भी आहिनि। त असांखे आज़ादी खपे थी उन तमाम चीज़न जी जेको हिकिड़ो आम इंसान घुरे थो। जेका माहीगीर आहियूं उहे असीं हर प्लेटफॉर्म ते जिथे भी असांखे मौक़ो मिले थो असीं पंहिंजा मसला जेका आहे उन ते ज़रूरु ॻाल्हि कंदा आहियूं, ज़रूरु उथारींदा आहियूं। छो त असीं सम्झूं था जेतिरा भी मसला आहिनि उहो चाहे माहौल सां जुड़ियल हुजे, चाहे असांजे रोज़गार सां जुड़ियल हुजे, उहो चाहे बेटनि जो मसलो हुजे, चाहे डीप सी ट्रॉलर्स जो हुजे या उहो ठेकेदारी निज़ाम जो हुजे, पर असांजा जॾहिं हे सभु मसला थीनि था त उन सां इनडायरेक्टली असांजी औरत ई मुतासिर थिए थी, उहा ई सफ़र करे थी। छो त असांजो कल्चर असां सां जुड़ियल आहे। पूरे पाकिस्तान भर में पुलिस स्टेशन आहिनि, स्पेशली सिंध में उन में पुलिस स्टेशन्स में तव्हां जेको आहे हिकिड़ो सेल क़ाइमु कयो जंहिंमें ट्रांसजेंडर्स जे लाइ हिकिड़ो सेल हुजे, वुमेन जे लाइ बि हिकिड़ो सेल हुजे या ॿई हिकिड़ो ई सेल हुजे, पर को अहिड़ी ऑफिसर वेठी हुजे का या ट्रांसपर्सन ऑफिसर हुजे या वुमेन ऑफिसर्स हुजे। छो जे असां जॾहिं बि पंहिंजी जिनसी ज़्यादती जी वजह से होॾे वेंदा आहियूं त असां हरेस थींदा आहियूं, असांजो मज़ाक़ उॾायो वेंदो आहे। उन खां बहितर आहे त इहा असांजी गवर्नमेंट का सभिनि खां बेसिक डिमांड इहा ई आहे त हर पुलिस स्टेशन में हिकिड़ो सेल हुजे जेको वुमेन ऐं ट्रांसजेंडर जे हवाले सां सेंसिटाइज हुजे। ये अच्छी बात है, आज़ादी होनी चाहिए, लेकिन इससे ज़्यादा क्या आज़ादी हो? हमें तो हर फोरम पे आज़ादी है और हमें अपनी बहन भाइयों की फादर्स की रिस्पेक्ट करनी चाहिए। वो हमें जब किसी चीज़ पे मना ही नहीं करते तो हमें इससे ज़्यादा क्या आज़ादी चाहिए? हम हर जगह पे जाके हर फोरम पे इवन टिकटॉक बना रही हैं। ये आप कह सकते हैं कि रूरल एरियाज़ में ऐसा हो सकता है, गाँव देहात में होगा, लेकिन हम यहाँ पर पैंट शर्ट पहन कर और गले में दुपट्टा डालकर आज़ादी की बात कर रहे हैं। किसके खिलाफ कर रहे हैं? इससे ज़्यादा हमें आज़ादी नहीं चाहिए। हम इसमें बहुत खुश हैं जिसपे हमारे फादर, हमारे भाई हमारे साथ हो। वाकई ज़ुल्म जी ज़्यादती जी हद है। हुते ॾाढो ज़ुल्म थिए पियो औरतुनि जे मथां, ॾाढी ॾाढ आहे हुते जेका वॾेरा कनि पिया या जेका उन्हनि जा घर भाती कनि पिया या जेको रेप केस आहिनि, इहे सभु आहिनि। हिननि सभिनी खां हटी करे अगरि ॾिसो कराची जी वुमेन इलाही आज़ादु है। कराची जी औरत जॉब में आज़ादु है, पढ़ाई में आज़ादु है, सोशल मीडिया में एक्टिव है, हर जाइ ते एक्टिव है। पर उते जी औरत आहे अलमियो कि उते जी औरत इलाही ज़्यादा घटि यानी घरनि मां निकिरनि थियूं। हुते उन्हनि सां इलाही ज़ुल्म कारोकारी जो जेको रिवाज है इहो त आम है, पर उन्हनि लाइ करे अगरि इहा आवाज़ उथारनि थियूं दैट्स अ गुड थिंग। बट ये पाण लाइ करे अगरि आवाज़ उथारनि पियूं त हिननि लाइ करे मां सम्झां थी न, मां हिननि सां गॾु न आहियां हुन में, छोकी असां जेतिरी आज़ादी घुरिजे उन खां वधीक शायदि असांजे घर वारनि असांखे ॾिनी आहे। शहर में असांजी जेके भेनरूं आहिनि उन्हनि सभिनीनि खे आज़ादी हासिलु आहे। असां जॉब बि कयूं था, मां पाण एक्टर आहियां ऐं सोशल मीडिया में आहियां, अचां थी, मूंखे आज़ादी आहे पंहिंजे घर जी तरफ़ां, पंहिंजे फैमिली जी तरफ़ां। लेकिन अगरि असां आज़ादी जी ॻाल्हि कयूं था त पंहिंजे इंटीरियर जी औरतुनि लाइ आवाज़ खणी था सघूं, त हुननि खे इहा आज़ादी न आहे त उहे ॻोठनि मां निकिरी शहरनि में अचनि या कमु कनि या पंहिंजे ॿारनि जे लाइ जॉब कनि। अगरि उहे निकिरनि थियूं त उन्हनि खे इल्ज़ाम ॾेई कारोकारी जो करे मारनि था छॾनि। इन्हनि जे लाइ असां आवाज़ खणूं था। हुतां जी औरत जे लाइ हुननि खे आज़ादी थियणु खपे। उहा ॿाहिरि निकिरनि थियूं त हुननि खे आवाज़ूं था कसनि, हुननि खे ग़लति जुमिला था ॾियनि, उहो ग़लति आहे। शहर है
पंहिंजे ईंदड़ नस्ल खे हू सुठी तरबियत ॾेई सघनि, पंहिंजा हक़ वठी सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk